तिड़के तता समुद्र सुके नामुमकिन उस्ताद बुखारी पाठ करण तिड़के तता समुद्र सुके नामुमकिन ऐं ककरन अॻियां को डुके नामुमकिन तारीफ़ करे चीख चयो हो आमिर जाबिर जे अॻियां सिंध झुके नामुमकिन सवे खां वठी तकरीरूं हलनि पियूं मां सम्झां थो सिवाय हिकु तकरीर जे तव्हां दोस्त ख़ामोश वेठा आहियो हिते जेको मुक़ररु अचे थो जेके ॻाल्हियूं करे थो या त तव्हांजे मक़सद जूं ॻाल्हियूं नथो करे या तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे घटि में घटि मुक़ररु अचे थो ॻाल्हियूं करे थो तव्हांजे तरफ़ खां दाद मिलणु घुरिजे हे आख़िरी ताईं हाल भरियो पियो आहे पर ताड़ी जो आवाज़ चुप कोन पियो अचे अॼोको ही जेको प्रोग्राम आहे मां सम्झां थो टंडो लिहाज़ जी तारीख़ में साईं वॾो असांजो रफ़ीक गिरवार साहिबु वेठो आहे टंडो लिहाज़ जी तारीख़ में नई रक़म तारीख़ थी आहे जो हिकु औरत ज़िले सदर टंडे लिहाज़ में मूंखे 80-90 जी अपॉइंटमेंट ॾियूं मां नथो सम्झां ज़िले जी प्रेसिडेंट का औरत थी हुजे टंडे लिहाज़ में अदी अमीना ऐं उनजी पूरी काबीना खे लख लख वाधायूं दोस्त इहा हिकु तारीख़ी किरदार सां तालुक अदी अमीना जे ख़ानदान जो ऐं उन ख़ानदान जी परंपरा खे जारी रखंदे अदी अमीना हिकिड़ी जेको आहे सो तारीख़ रक़म कई आहे असां मां जे चेयरमैन मरकज़ी चेयरमैन रहियुसि टंडो लिहार सॼी सिंध में जेका इलेक्शन थी उहा सिर्फ़ु कांटे जो मुक़ाबिलो थियो उहो थियो सिंजावल में ऐं ॿियो थियो टंडो लिहार में शुरू खां वठी मां ही शइ वज़ाहत करे वञा थो जो टंडे लिहार जो उस्ताद वेठो आहे ऐं सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं तो बाबा जो मौजूदा ज़िले काबीना है अदी अमीना है या उनके यूनिटन के फेवर दी वही इलेक्शन कमीशन जो उनके फेवर दी अड़ी काई गाल काने हकीकत मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त टंडे लिहार में असां इलेक्शन एतरी शफ़ाफ़ कराई आहे जो 20 सालनि जे अरसे में भी जेकॾहिं केर जी चैलेंज करे तो मां हुन सां ॻाल्हियूं करण लाइ तयार आहियां सॼी सिंध में 8 तारीख़ ते असांजी जेका 8 फरवरी ते तालकनि जी इलेक्शन रखियल मां बार बार कोशिश कंदो रहियुसि छो त मुंहिंजी कोशिश इहा आई त जंहिं बि यूनिट में जेकॾहिं इलेक्शन आहे तो ॿई स्टेक होल्डर ॿिन्ही पैनलनि जा सदर या ॿिन्ही पैनल जी काबीना जो जेको अॻवान आहे उहो अचे ऐं उहो लिस्टूं फाइनल करे सभु शइ मां उन सां उहा जे फाइनल करे छॾिया पर मुसलसल कोशिशुनि जे बावजूद दोस्त न पिया अचनि आख़िरकार असांखे टंडे लिहार जे लाइ जेको दोस्तनि एतिराज़ बि वारियो सॼी सिंध में 8 तारीख़ ते टंडो लिहार 15 तारीख़ ते छो साईं हैदराबाद सिटी 15 तारीख़ ते हुई सेवण तालुको 15 तारीख़ ते हो सिजावल जो ज़िलो उनजा यूनिट जेके उहे 15 तारीख़ ते हुया ऐं तव्हांजो टंडो लिहार बि 15 तारीख़ ते हुई सिर्फ़ु तव्हांजो टंडो लिहार 15 तारीख़ ते न पर ॿिया यूनिट बि असांजा हुया मां उते ही दोस्त वेठा होश मोहम्मद वेठो आहे जो उते 3 ॾींहं में जेके असांजा ॿिया जेके यूनिटनि जा उहिदेदार हुया जिन में तव्हांजो मां सां तो झंडे मरी जो छा हा झंडे मरी ते साईं उर्सुमराणी हुयो ऐं ॿियो तव्हांजो तालुको टंडो लिहार हुयो ऐं सिटी वारा दोस्त उन्हनि सभिनी खे मूं ते घुरायो उन्हनि खे लिस्टूं ॾिनियूं जेके ॿई धुरियूं मूंखे लिस्टूं ॾेई वयूं हो मां ॿिन्हिनि खे उते विहारियो पंहिंजी ऑफिस में ॿई धुरियूं वेठियूं हिकिड़े नाले खे वेरीफाई कयूं नाला वेरीफाई करे फाइनल करे ॿई धुरियूं मूंखे ॾेई विया त साईं हाणे ही असां हिननि मां को बि असांजो वोटर रहियल कोन्हे बड़ी अग में तालुके जी इलेक्शन का बड़ी अग में हाणे असांखे माना 13 तारीख़ ते 14 तारीख़ ते असांखे नॉमिनेशन फार्म जो जेको असो सामान ॾियणो आहे इलेक्शन जो 15 तारीख़ ते तव्हां वटि इलेक्शन हुई तो उन जे करे मां असां 13 तारीख़ ते वेही सॼियूं लिस्टूं तव्हांजी फाइनल कयूं उन जे बावजूद बि दोस्तनि असांजा न किन दोस्तनि जी मार्फत 10-12 नाला ॾियारे मोकिलिया त चयोसीं ही नाला असांजा रहियल उहे नाला बि असां उन्हनि खे हणी ॾिनासीं
ये यूनिट जो इलेक्शन थी वियूं उन खां बाद में ज़िले जी इलेक्शन थी काफ़ी दोस्तनि तनक़ीद कई त बाबा चेयरमैन खे को हक़ ई कोन्हे ज़िले जे चेयरमैन जो हक़ आहे वोट कास्ट करणु त साईं तव्हांजे तालुकनि जी इलेक्शन जेके कमीशनूं हुयूं उन्हनि इलेक्शन प्रोसेस सां अहिड़ो हशर कयो जो कुझु दोस्त पंहिंजा नॉमिनेशन फार्म पंहिंजा कागज़ खयूं रुलंदा पे वतिया ऐं उन्हनि दोस्तनि वीडियोज़ हलायूं त साईं हिननि हे सेंटर क़ाइमु कयो आहे असीं आया आहियूं ही पाण लभनि कोन था नतीजतन इहो थियो जो उहे दोस्त असांखे मर्कज़ी इलेक्शन जी ऑफिस में उते मर्कज़ी ऑफिस में असांखे अची उहो पंहिंजा नॉमिनेशन फार्म जमो कराए विया त उन वक़्त ते अधु खां मथे को बि डंडे लिहार जो तालुको अहिड़ो कोन्हे जंहिं तालुके मंझां तव्हांजे किथे सेक्रेटरी किथे वाइस चेयरमैन किथे चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई हलिया विया असां उहा पूरी तव्हांजी यूनिटनि जो जेके इलेक्शन कमीशनूं हुयूं तव्हांजी ज़िले जी इलेक्शन कमीशन टोटल असां ख़तमु करे छॾियूं छाजे करे जो उहे पंहिंजो सही नमूने सां कमु न पई कनि मर्कज़ी इलेक्शन कमीशन पाण यूनिटनि में बि पंहिंजा निगरान पाण मोकिलिया ऐं मर्कज़ में बि मर्कज़ी इलेक्शन जे चेयरमैन जी हैसियत सां मां पाण उते आयुसि हाणे जॾहिं उते ज़िले जो चेयरमैन आहे ई कोन त वोट कास्ट करणु जॾहिं टाए थी असां बि शुक्र पिया कयो तला करे को हिकु हथु घटि वधि थी वञे असां सां या मलामत करी वञे पर अरिड़हं जेको आहे सो वोट ॿिन्ही पासे खे पिया मजबूर चेयरमैन जी हैसियत सां टे ऑप्शन हुया हिकिड़ो ऑप्शन हुयो या त मां टास्क करायां हिकिड़ो ऑप्शन हुयो त क़ुरानदाज़ी करायां ऐं आख़िरी हिकिड़ो ऑप्शन हुयो त मां वोट कास्ट कयां तो मूं बेहतर समझो ओडी वाल मां अंदर ॿई मजदूरनि जा जेके एजेंट हुया ॿई मूं पाण सां गॾु विहारिया ज़िले जा ॿई जेके सदर हुया आदि अमीना हुई साईं मोहम्मद उर्स हुयो मां अंदरि पाण सां गॾु हिकिड़ी कुर्सी हथी हुई हिकिड़ी साईं उमराणी साहिब जी हुई सॼे इलेक्शन प्रोसेस में ऐं जेको नॉमिनेशन जेको पेपर आहे उहो बैलेट पेपर उहो बि जेको आहे जो मां साईं मोहम्मद उर्स जो जेको एजेंट वेठो हुयो उन दोस्त खे मां ॾींदो वियुसि बाबा चेक कंदो तूं पाण इहो फाड़ींदो तो उनके वोटर के ॾींदो वञा ऐं मता जो सम्झी किथे डबलिंग थींदी हुजे असीं वधि मां वधि कोशिशि कई इहो प्रोसेस असां उन खां पहिरीं जेका ॻाल्हि हुई त तव्हांजे सिखी चंडो लियार ते अहिड़ो त हशर थियो मां सम्झां थो साईं वॾो असांजो वेठो आहे सभिनी जो त पेटियल जी तारीख़ पेटियल जी आहे न इहो आहे ई कोन त को सिर्फ़ु प्राइमरी टीचर पेटियल जो जेको पंहिंजो वोटर आहे उहो सिर्फ़ु मुस्लमान हुजे कुझु बि न आहे थर सॼो तव्हांजो मेंदवाड़ भील ओड सभु जेको आहे सोढा सभु असां तव्हांजा मेंबर लॻाए वेठा आहिनि हिते सिटी में हालत इहा कई वई जो हिते हिकिड़ी अगड़ी हुई जेको आहे सो शायदि अतीका अब्दुल कुदूस उनखे चयो बाबा ही कादियानी आहे उन वीचारी सां एतिरो हशर मज़हबी मामलातनि खे छेड़नि तव्हां सम्झो था कि हुन अदड़ी खे नुक़सानु पहुची वञे का शइ थी वञे नतीजतन हुन अदड़ी मोकल वठी 15 ॾींहं महीनो को वीचारी हली वई हे शहर ई छॾे वई उन खां बाद में वरी जेको सिटी जो जनरल सेक्रेटरी हो उन खां इस्तीफ़ा ॾियारी वई सोरस इस्तेमालु करे जॾहिं पेटियल जे इलेक्शन बायलाज मुताबिक़ आइन मुताबिक़ कंहिं ते बि को सियासी प्रेशर विझणु कंहिंखे जानी माली नुक़सान जे हवाले सां का धमकी ॾियणी उहो बायलाज जे ख़िलाफ़ पर उनके बावजूद भी उन ते अप्रोच हुयो कोई जहांगीर नाले सां मुंहिंजे ख्याल में दोस्त हुयो उन खां उतां उन्हनि इस्तीफ़ा वरिती माना उहा इस्तीफ़ा असां वटि पहुती 12 तारीख़ ते पहुती ॿ बाक़ी इलेक्शन में हुया तॾहिं असां इस्तीफ़ा मंज़ूर करे असां जो ॿई उहिदा ख़ाली छॾिया विया जॾहिं उहो सिटी ते असांजो सैर रज़ाक शाह खटे आयो उन्हनि अप्रोच कराई पूरी इलेक्शन कमेटी हाणे इहो रज़ाक शाह जेको आहे इहो इन नोटिफिकेशन में आहे छाजे करे जो उन्हनि खे ख़बर हुई असांजे चवण ते उन इस्तीफ़ा ॾिनी आहे वरी इहो ज़िले जो छॾियो अरिड़हं वोट ॿ यूनिट हुया उहो सम्झनि पिया इहो वरी ज़िले जो वोट बि असांखे कंदो उन्हनि अप्रोच कराई इहो नालो तव्हां इन में इन कयो त पोइ भाई इहे कीअं थी सघंदो जेको उन्हनि खे छॾे वियो आहे हाणे इहो वर्किंग कमेटी मां यूनिट जे सदर जी मर्ज़ी आहे ॿई उहिदा जेके ख़ाली आहिनि असां उन अदड़ी जो नॉमिनेशन बि रद्द कयो ऐं उहो जेको सेक्रेटरी हो उहो बि इस्तीफ़ा ॾेई वियो असां हुननि खे चयो तव्हां वर्किंग कमेटी मोनिका यूनिट के जेके पोलिंग स्टेशनों 4 यूनिट चैनी यूनिट में तो यकीन कंदो तो चैनी यूनिट में जेके साईं अदी अमीना जे मुखालिफ वारा जेके दोस्त इलेक्शन लड़न पिया चैनी यूनिट जा पोलिंग जेके वेन्यू हुया उहे असां हुन जे चवण ते चार ही हुन जा नाला इत्तेफाक सां हिकिड़ो नालो निकिरी पियो जेको अदीबू वचे ॾिनो हुयो ऐं हुननि दोस्तनि बि ॾिनो बाक़ी 3 नाला हुननि जे चवण ते ज़िले जी पोलिंग जो हंधि पहिरीं मूंखे
मूंखे चयो त बाबा दारुल उलूम जेको स्कूल आहे उते मुक़ररु कयो। साईं मोहम्मद उर्स चयो असांजो भाउ आहे, इलेक्शन करण जमहूरी हक़ आहे हर कंहिंजो, सभु कोई भली करे, पर मां तव्हांखे इहो थो ॿुधायां त हीउ जेको एज़ अ चेयरमैन एज़ अ इलेक्शन कमीशन असांजी पूरी टीम जेको कुझु असां टंडियालार जे हवाले सां जेको भोगियो, जेके असां ते इल्ज़ाम तराशियूं थियूं, मां हुननि जी सफ़ाई जे हवाले सां तव्हां सां ॻाल्हि थो कयां। त हुननि उते जेको आहे चारई पोलिंग स्टेशनूं हुननि जी मर्ज़ी सां, ज़िले वारी मूंखे चयो त मां पोलिंग दारुल उलूम हिते स्कूल आहे तव्हां वटि नंढो लियार, राति जो 10-11 बजे वेठासीं, सुबुह ते पोलिंग आहे, राति जो चयो त बाबा इहो जेको दारुल उलूम आहे हिन जे पोयां अदी अमीना जो घर आहे, इहा असांखे पोलिंग जो वेन्यू न खपे, असांखे को ॿियो ॾियो। कहिड़ो तव्हांखे ॾियूं बाबा? सिंधी मेन स्कूल। बाबा सिंधी मेन स्कूल मां चयो भला सोशल मीडिया ते हलाए छॾियो, घटि में घटि अदी अमीना जे वोटरनि खे ख़बर थो पए त पोलिंग जो जेको जॻह आहे उहा कहिड़ी आहे। वरी अदी अमीना मूंसां ॻाल्हायो अलाए वरी ॿियो स्कूल पियो थो हले, मां चयो अॼु त चुप करे वेही रह, भली रोड ते इलेक्शन कराईंदा, भली वञी इलेक्शन कराइनि, जेको खटींदो वोट उस्ताद जो आहे, रोड ते कराइनि, स्कूल में कराइनि, जिथे बि उहो वोट कराईंदा, जंहिंखे उस्ताद खे वोट ॾियणो हूंदो उस्ताद वोट करे। उन खां बाद में जॾहिं ज़िले जी वर्क हली त हिकु फीमेल उहिदेदार हुई, शायदि उन ते अधी अप्रोच कराई, अधी वर्क कई, त हुननि खे शक पइजी वियो त वोट उहो अदी अमीना खे ॾींदी, हुन खां इस्तीफ़ा ॼाराए छॾियो। इस्तीफ़ा ॾियण जो उसूल इहो कोन्हे त तव्हां व्हाट्सअप ते हिकिड़ी लिखी, मूंखे कहिड़ी ख़बर आहे त अदी पाण इस्तीफ़ा ॾिनी आहे या कंहिं ॿिए लिखी हुनजी सही करे छॾी आहे हुनजे नाले जे स्पेलिंग में, त बि असां उहा इस्तीफ़ा क़बूल कई। साॻी जॻह ते हिकिड़े कलाक में नोटिफिकेशन कढी ॾिनी। एतिरे क़दुरु हुन जे बावजूदि उन ॾींहुं ते जेको इलेक्शन वारे ॾींहुं ते जेको जेके दोस्त उते मौजूदु हूंदा त उते जेका सूरत-हाल बीठी, उहा सूरत-हाल मां नथो सम्झां त जमहूरी अंदाज़ में या तनज़ीमी तौर ते इहो सॼो कुझु रवैयो हुयो। माना उहा ओॾी महिल मां जॾहिं बैलेट पेपर फाड़ियो आहे, मूं साईं मोहम्मद उर्स खे चयो आहे त साईं मां पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कयो। मां ॿिनि एजेंटनि खां उते अदी जे पारां होश मोहम्मद हुयो, हुन को हिकिड़ो दोस्त हुयो, उन ॿिन्हिनि खां मूं सयूं वरितियूं आहिनि, ऐं जेको इलेक्शन जी रिज़ल्ट फॉर्म आहे उन ते मां साईं मोहम्मद उर्स अदी अमीना खां सही वरिती आहे। मूं उनखे चयो आहे मां वोट कास्ट पियो कयां, उन जे बावजूदि कंहिं असांखे न ॿुधायो अथसि, न कयो अथसि, पाणे वोट करे छॾियो, ॿुधाए हर शइ करे बैलेट पेपर फाड़े, उन खां बाद में मां जेको आहे वोट जो हक़ इस्तेमालु कयो आहे। इहो चेयरमैन जो हक़ आहे कास्टिंग करे, क़ुरानदाज़ी करे या जेके चवां टास्क करे, मूं उन्हनि मां हिकिड़ो हक़ इस्तेमालु कयो। साईं रफ़ीक वेठो आहे थियो त 2012 में लाड़काने डिवीज़न जी इलेक्शन हुई, उते टाए थिया हुया वोट, उते बि जेको असांजो मर्कज़ी इलेक्शन कमीशन जो मेंबर हुयो अब्दुल कादिर सोलंकी, उन पंहिंजो वोट कास्ट कयो। ईअं पुराणे दौर में सेवन में का इलेक्शन थी, जतोई साहब ऐं टावरी साहब जे विच में उहा बि टाई थी। ये असां वटि पोइ हिते मिसाल मौजूदु आहे, उहो उनजो हक़ आहे। जेकॾहिं ज़िले जो चेयरमैन हुजे हा, मां सामान खणी अची उनजी हवाले करे छॾियां, उनजी मर्ज़ी आहे उहो कहिड़ो थो हक़ इस्तेमालु करे, मां सिर्फ़ु निगरान जे हिसाब सां सुपरविजन कयां इलेक्शन खे। पर मां जे अॻु में अर्ज़ु करे वियुसि त इलेक्शन कमीशन जेका हुई उहा हुई ई कान, तालुकनि जी बि कान, ज़िलनि जी बि कान। सो असां इलेक्शन बदमाश फेवर कराई आहे, पर अफ़सोस आहे हिते इहो थो थिए त जिन जे हक़ में जेकॾहिं फ़ैसिलो अचे थो त उहो डांसूं कंदो थो वञे, ऐं जेकॾहिं जंहिंजे हक़ में नथो अचे उहो चए थो मूंसां वॾो ज़ुल्म थी वियो। ऐं पेटीएल खे इन रुझान लोड़ियो आहे। हींअर तव्हां सॼी सिंध जी सूरत-हाल खे ॾिसो, सिर्फ़ु हिकु इन्फरादी मुफ़ाद आहिनि। माना मां जेकॾहिं उते तन आहियां त सिंध जी भीख थी वई, तनज़ीम तबाह थी वई, तनज़ीम जेको आहे को माण्हू ई कोन रहियो आहे। हीअ जेके इन्फरादी मुफ़ाद अनाऊं जेके आहिनि उन असांजी पेटीएल जी तनज़ीम खे लोड़े छॾियो आहे। असीं इहो चवंदासीं त तव्हां जेके ज़िलनि जा तालुकनि जा जेके दोस्त आहियो, तव्हां जेको बि माण्हू हाणे हीअ जेका धड़ाबंदी में सूरत-हाल हले थी पई, असां वटि दादू में या ॿियनि ज़िलनि में तीअं आहे 100 150 वोटनि ते असांजे शेड्यूल ते हिसो वठी इलेक्शन में, वरी हुन तरफ़ ॾे ज़िलनि जा सदर थी विया, उहे पिया था हलनि। त तव्हां उस्ताद ई आहियो उन्हनि दोस्तनि जी रस्ता रोक करण जे लाइ, ऐं उन्हनि खे तव्हां ॿुधाईंदो त भई तव्हां हरायो, तव्हांखे मैंडेट आहे कोन। पुराणे दौर में ईअं थींदो, जेको हराए वेंदो नई जेका पार्टी खटे ईंदी उनखे हार पाराईंदा, 3 साल हुन सां गॾु हलंदा, 3 सालनि खां पोइ सदरो बदिनो आहे इलेक्शन ते, उस्ताद जी अदालत आहे जंहिंखे खटाए। सो असां वटि इहो रुझान तमामु हिकिड़ो ख़राबु अची वियो आहे, जंहिंजे करे असांजी तनज़ीम लोड़े पई। जंहिंजे करे आख़िर में मां वरी बि अदी अमीना ऐं उनजी पूरी काबीना खे ऐं टंडे अलियार जे उस्ताद बिरादरी खे
मां ॿिन्ही हथनि जो सलाम थो पेश कयां जिन पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे तालुके खां ज़िले ताईं ऐं हू बि असांजा दोस्त आहिनि। मां अमीना ज़िले जी सदर आहिनि। मां चवां थो वॾी दिलि रखे वॾो गुर्दो धारे ऐं जेको आहे सो तंज़ीमी हिकिड़ो जीअं ॿधी हूंदी आहे तंज़ीमी तौर ते पंहिंजो हथ फिरा करे हू बि दोस्त आहिनि जेके 2 यूनिट छो जो 2 यूनिट तव्हां सां गॾु आहिनि 2 यूनिट होॾे त तंज़ीमी तौर ते तव्हां वॾा आहियो। अॼु हुननि मां मूंखे को माण्हू नज़र कोन थो अचे। मां सम्झां थो अॼु हुननि खे दावत ॾिनी आहे या न ॾिनी आहे जे ॾिनी आहे त हुन न आया आहिनि त या हुननि जी जेको आहे सो कोताही आहे जे अधी न ॾिनी आहे त अधी जी कोताही आहे। छाजे करे जो असां तंज़ीम में खटण हाराइण खां पोइ असीं सभु गॾु आहियूं ऐं आदि अमीना जेकॾहिं ज़िले खे हलाइण चाहे थी त हुननि दोस्तनि खे बि गॾु खणी हलणो अथसि। उहे बि असांजा दोस्त आहिनि उहे बि असांजा तंज़ीमी भाइर आहिनि। बाक़ी जेके नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि वरी 3 सालनि खां पोइ इलेक्शन थिए थी वरी 17 बदबा वरी साम्हूं बीबो बाक़ी ओसी ताईं वॾी आहे ज़िले जी हिनमल। मां सम्झां थो एॾी पूरी काबीना खे मां इहा गुज़ारिश कयां थो ज़िले खे गॾु खणी हले सभिनी दोस्तनि खे गॾु खणी हले हुननि खे महसूसु न थियणु ॾिए। पूरी ऑफिस में ज़िलो हुजे ट्रेज़री हुजे जिथे बि हुजे ॿधी में ताक़त आहे। जीअं चवंदा आहिनि यूनाइटेड वी स्टैंड एंड डिवाइडेड वी फॉल। जेकॾहिं अॼु हिन जो ई नतीजो आहे त अॼु मां हुन ते आङुरियूं खणा थो मूं ते आङुरियूं खणे थो तंज़ीम जी तबाही धड़ाबंदी या सॼी इन जो मज़ो इन जो जेको फ़ाइदो आहे उहा रियासत वठे पई लोकल ऑफिसर वठे पियो छो जो असांजी ताक़त विरायल आहे। त वरी बि मां गुज़ारिश कंदुसि अदी अमीना खे जेके दोस्त न आया आहिनि तव्हां ज़िले जी सदर जी हैसियत सां लाज़मी आहे वर्किंग कमेटी जा तव्हांजा मेंबर तव्हां उन्हनि खे कोठ ॾींदो नथा अचनि को मसइलो कोन्हे। असांजी गुज़िरियल मर्कज़ी काबीना आई 2-3 वर्किंग कमेटियुनि में साईं सिकंदर जतोई साहब वारा हाजी शफ़ी मुंदारा कोन आया। असां वरी बि उन्हनि खे पंहिंजो इतलाह ॾींदा हुआसीं हर मीटिंग जो वर्किंग कमेटी हुजे जनरल बॉडी हुजे असीं इतलाह ॾींदा हुआसीं। आख़िरकार उन्हनि खे अचिणो पइजी वियो असांजे जेको आहे सो गॾिजाणी त तव्हां बार एतिरा हू बि पेवर आना आहिनि जो तव्हां उन्हनि खे सॾु कयो ऐं हू न अचनि हिकु दफ़ो न ईंदा ॿियो दफ़ो ज़रूरु सोचींदा। त तंज़ीम खे हींअर ज़रूरत आहे ॿधी जी तंज़ीम खे ज़रूरत आहे वॾे दिलि गुर्दे धारण जी। जेकॾहिं असीं अनाउंस जो खोल में रहियासीं ऐं नंढा दिमाग़ पंहिंजा धारियासीं त पोइ इहे 2 यूनिट सुभाणे थी सघे थो हिन मां बाक़ी हिकिड़ो यूनिट तव्हां सां गॾु हुजे। जेकॾहिं हुननि सां गॾु न थी सघे थो हिकिड़ो यूनिट हुन सां गॾु हुजे 3 तव्हां सां हुजनि उहो तव्हांजी कारकर्दगी आहे त तव्हां पंहिंजे भाइरनि खे कीथां गॾु खणी हलो। वरी बि हिकु दफ़ो तव्हां आदि अमीना ऐं पूरी काबीना टंडे अलियार जे सभिनी उस्तादनि खे एॾा भेनरुनि खे मुंहिंजे ॿिनि हथनि जो सलाम आहे जिन अहिड़ी काबीना चूंडी आहे जीअं सिंधी उस्ताद जीअं भेटल कयो आहे।